जय झूलेलाल। शिवरात्रि भी वई, होली भी वई, असांजो उमंग जे बि वियो। गॾोगॾु असांजो हिंदुस्तान क्रिकेट मैच जीते करे वर्ल्ड कप जो खिताब भी जीतियो। ॿियो छा खपे? असांखे ॿियो जाम कुझु खपे अनमोल। तव्हांखे ख़बर आहे हाणे असांजो सिंधियुनि जो चेटीचंड जो मेलो अचण वारो आहे। जीअं त चेटीचंड जो मेलो हर कोई पंहिंजे पंहिंजे शहर में अलॻि अलॻि तरीक़े सां सेलिब्रेट कंदो आहे, बट असांजे चेंबूर शहर में हिन दफ़े 29 मार्च आर्तवार जे ॾींहुं शाम जो 5 बजे चेटीचंड जो मेलो जाम धूमधाम सां मल्हायो वेंदो। असां त ज़रूरु वेंदासीं, पर तव्हां सभु बि हुन मेले में अचिजो ऐं जाम मज़ो ईंदो। धमाल कंदा आहियूं, हुन में जाम कुझु प्रोग्राम्स ईंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां थी हे मेलो किथे आहे। चेटीचंड जो मेलो नवजन सोसाइटी में चेंबूर में यूनाइटेड सिंधीज़ जे तरफ़ां इहो 29 मार्च ते शाम जो 5 लॻे थियण वारो आहे। अचो ऐं हिन मेले जो लाभ वठो, तव्हांखे जाम कुझु सरप्राइज़िस हिते मिलंदियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। छो न असां चेटीचंड जे मेले जी शुरूआत हितां खां ई कयूं, झूलेलाल जे गाने सां गॾु। ओके। पल्ले ते घोड़े ते पल्ले ते आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल। पल्ले ते आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल।